कारकुनो साफ़ी भाइरो हारियो मजदूरो जीअं सिंधु देश जीअं रहबर आज़म साईं जीअं दोस्तों अॼु आऊं सभ खां पहिरीं सिंधी प्रेस खे जेकर सिंधी प्रेस जंहिं बि इहो ऐलान कयो आहे सिंधी टोपी सिंधी कल्चर जो मल्हाइण जो उनखे सलाम थो पेश कयां जंहिं हिकु दफ़ो असांखे असांजो मुख़्तमई वर्क करे जीअं सिंध क़ौमी महाज जे कारकुन खे इहो जेको आहे मौक़ो ॾिनो आहे त असां पंहिंजी सखावत जे लाइ हिकु ॾींहुं मुक़ररु करियूं ऐं उन ॾींहं ते सभु सिंध सां गॾिजी पंहिंजे भाउरनि सां गॾिजी सिधो जो ऐलान कयूं सिंध टीवी के वरी बि ॿिए दफ़ा इहो सलाम था पेश कयां ऐं जेतिरा बि चैनल हिन में आहिनि असां चऊं था तव्हां रुॻो सिंधी कल्चर न सिंधी टोपी न पर ॿिए बि सिंध जे मसइले खयो त तव्हां सां सिंध जा माण्हू ईअं ई गॾु हूंदा जीअं टोपी जे मसइले ते गॾु आहिनि दोस्तों बाक़ी रही ॻाल्हि कंहिं दोस्त ते असांजे मर्कज़ी अॻवान ते तनक़ीद करण जी त दोस्तों उन्हनि ते तव्हां तनक़ीद न कयो छो जे हू पघारदार आहिनि हू मुलाज़िम आहिनि इहो जेको मिर्ज़ा आहे उहो गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे जेकॾहिं उहो असांजे सिंधी माण्हुनि ते ॾंडो न खणंदो त उनखे यकीन करणो उन पघार बंदि थी वेंदो असांखे ही रियासत ही एजेंसियूं हिननि जो आहे केतिरो ज़ुल्म कयूं उनखे कंदे मोहम्मद ख़ान जा हर माण्हू भली भाई वाक़ुफ़ आहिनि पर उहे एजेंसियूं उहे गवर्नमेंटूं मजबूर थी उन्हनि अॻवाननि खे जिन खे साल साल गुम कयूं जिन खे अञा ताईं गुम करे वेठा आहिनि उन्हनि खे छॾण ते मजबूर थी दोस्तों अॼु कंदे मोहम्मद ख़ान जी रैली तव्हां इहो मिसाल वठो अॼु गवर्नमेंट मोकल इन लाइ न कराई आहे त ही टोपी जो इशू आहे ही कल्चर जो ॾींहुं आहे पर यकीन ॼाणो उन्हनि वटि माण्हू न हुआ उन्हनि वटि माण्हू न हुआ उन्हनि रैलियुनि में इन करे उन्हनि मोकल कराए ऐं जेके मुलाज़िम हुआ उन्हनि खे पाबंद कयो त तव्हां पीपल्स पार्टी रैली में शरीक थीजो पर तव्हां ॾिठो हूंदो